बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इबरत वेदर न्यूज़ सां गॾु आहियां मुंहिंजो मेज़बान ग़ुलाम हुसैन ख़ासि ख़ैली। अवां ताईं मौसम जी सूरत पहुचाए रहिया आहियूं। अॼु सिंध में मौसम थधी ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान आहे। सखर डिवीज़न, लाड़काणू डिवीज़न ऐं शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह डिवीज़न, मीरपुर ख़ासि डिवीज़न में सियारे जे सीउ थधि में इज़ाफ़ो रहंदो। कराची डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न में मौसम काफ़ी इलाइक़नि में थधी रहण सां गॾोगॾु ॾींहं जे वक़्त में कुझु गर्म रहण जो इम्कानु आहे। अरबी समुंड में हिकु घटि हवा जो दॿाउ ठहण जा इम्कान वधनि पिया, जंहिं सबबु सिंध जे सामूंडी इलाइक़नि समेत ॾखण सिंध में कुझु ॾींहंनि में मौसम तब्दील थियण सां कुझु ॾींहंनि दौरान सामूंडी ककरनि ठहण जो इम्कानु आहे। गुज़िर राति रिकॉर्ड कयल घटि में घटि पद सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कुझु हिन रीति रहियो। सिंध जे कुझु हिसनि में सर्दीअ में वाध सबबु पारे जा मंज़र बि नज़र आया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थधि जी सूरत ऐं गर्मी पद जेको टेम्परेचर आहे कुझु हिन रीति रहियो। बदीन में 14 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, छोर में 9 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, हैदराबाद में 16 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, जैकमाबाद में 11 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, कराचीअ में 15 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, मिठीअ में 7 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, नवाबशाह में 11 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, पडीदन में 12 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, रोहिड़ीअ में 12 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, सखर में 9 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, मोहन जे दड़े में 7 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, ठटे में 16 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, दादूअ में 12 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, मीरपुर ख़ासि में 13 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, टंडेजाम में 13 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, सकरंड में 12 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, ख़ैरपुर में 10 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका सीउ जी थधि जी सूरत रही, त किन इलाइक़नि में सीउ जेको आहे सो वधीक रहियो ऐं किन हंधनि ते जेको आहे सो सीउ जे पारे ॼमण जा बि इतला मिलिया। त सिंध में सभ खां वधीक जेको पारो घटि रहियो, यानी थधि में वधीक इज़ाफ़ो रहियो, उहो छोर वारे इलाइक़े में रहियो, जिते डिग्री जेका आहे 9 सेंटीग्रेड रिकॉर्ड कई वई। अहिड़ीअ तरह सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किन हंधनि ते मौसम जेका आहे वधीक थधि वारी सर्द रही, जंहिंजे करे कुझु इलाइक़नि में पारे ॼमण जा बि इतला मिलिया आहिनि। जीअं मुख़्तलिफ़ जेको आहे सो सीउ जी जेका थधि जी लहर आहे उहा वधी रही आहे। मोहन जो दड़ो जेको आहे छोर खां पोइ मोहन जे दड़े में वधीक जेको आहे सो लाड़काणे जे मोहन जे दड़े में सेंटीग्रेड जेको आहे सो तमामु घटि रहियो, 7 सेंटीग्रेड, यानी उते सभ खां वधीक मौसम जेका आहे उहा सर्द रही। यानी मोहन जे दड़े खां पोइ ॿिए नंबर ते छोर जी मौसम जेका आहे थधी रही, पर सभ खां वधीक मोहन जे दड़े में जेको आहे सो थधि रही। त थधि जी मौसम में एहतियात करण जी ज़रूरत आहे। इबरत वेदर न्यूज़ में फ़िलहालु मौसम जी जेका सूरत हुई अवां ताईं पहुचाईसीं। वधीक ख़बरुनि ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क। पंहिंजे मेज़बान ग़ुलाम हुसैन ख़ासि खे इबरत वेदर न्यूज़ मां ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।